के इंसान पंहिंजे किरदार ज़रिए माण्हुनि जे दिलनि में जॻह ठाहींदा आहिनि। अहिड़नि किरदारनि में मिठी सां तालुक़ु रखंदड़ अल्हानो वज़ीर पिणु रहियो आहे, जंहिं पंहिंजे फ़र्ज़ शनासी खां वठी समाजी ऐं सियासी सफ़र में सदाईं माण्हुनि खे मोट ॾींदे पंहिंजे किरदार जी ख़ुशबू छॾी आहे। हू तइलीम जे मैदान में बुर्दबार ऑफिसर तौरु बाकिरदार शख़्स रहियो। हिन जो जनमु 20 अप्रैल 1944 में मिठी शहर में थियो। शुरूआती तइलीम मिठी शहर में अदा कई ऐं हुन खां पोइ 1962 खां 1975 ताईं प्राइमरी टीचर तौरु फ़र्ज़ सर अंजाम ॾिना। 1975 खां 1996 ताईं तइलीम खाते में सुपरवाइज़र तौरु फ़र्ज़ सर अंजाम ॾिना, जॾहिं त 1996 खां 2003 ताईं तइलीम खातो वधंदे रहियो। जंहिं मुतालिक़ एजुकेशन ऑफिसर डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर तौरु फ़र्ज़ सर अंजाम ॾिना ऐं 2004 में तइलीम खाते मां रिटायर थिया ऐं पोइ 2005 में बाक़ाइदा अमली तौरु सियासी मैदान में। अल्हानो वज़ीर जी सियासी वाबस्तगी अरबाब ग्रुप सां थी रही, तंहिं करे हिन वक़्त जे वज़ीर अला अरबाब गुलाम रहीम 2005 में थींदड़ बलदियाती इलेक्शन में हाजी अल्हानो वज़ीर खे मिठी तालुक़े जे नाज़िम जे इहिदे ते बीहारियो ऐं साईं तालुक़े नाज़िम जे इहिदे ते कामयाबु थिया। हिन पंहिंजे तहलके नाज़मी जे दौर में मिठी शहर में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया ऐं 2010 में तहलके नाज़िम जे इहिदे ते पंहिंजो मुदो पूरो करे रिटायर थिया। संदसि कयल ख़िदमतुनि ऐं समूरनि कमनि खे अॼु बि अवाम में साराहियो वञे थो। हुन 8 जुलाई 2019 में कराची जे हिकु निजी अस्पताल में दम धणीअ वाले कयो। संदसि शुमार समाजी शख़्स तौरु आहे। अॼु बि संदसि वरसी मल्हाई पई वञे। हुन जो किरदारु ऐं संदसि कयल कमु सियासी तौरु तइलीम मैदान में कयल ख़िदमतनि खे अॼु बि अवाम साराहे थी।